बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साइम सदाई करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करीम। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, आऊं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां सुबुह बहिराण प्रोग्राम में भली कार चवां थी। अॼु जो ॾींहुं जेको आहे ख़ूबसूरत ॾींहुं आहे, हर ॾींहं जीअं सुठो ॾींहुं आहे। 9 अक्टूबर आहे ऐं अॼु जी जेकॾहिं सिंधी तारीख़ पाण ॾिसूं त 5 रबी सानी आहे। असांजी हीअ जेका सिंध धरती आहे, हमेशह असां हिन धरतीअ खे ॻायो आहे, हिन धरतीअ जे लाइ ॻाल्हायो आहे, हिन धरती जे लाइ असां एहतजाज कयो आहे, हिन ई मंच ते वेही, हिन प्लेटफॉर्म ते वेही। पर हिन धरतीअ जूं जेके ख़ूबसूरत पर्सनैलिटीज़ आहिनि, असां उन्हनि खे बि हिन पंहिंजे सुबुह बहिराण प्रोग्राम में हमेशह यादि कयो आहे। ऐं यादि करणु मां सम्झां थी असां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झूं था। अॼु जो जेको प्रोग्राम आहे ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम आहे। हिन धरती तमामु इंटेलेक्चुअल्स पैदा कया, उहे अदीब हुजनि, शाइर हुजनि, दाना हुजनि, मुफ़क्किर हुजनि। उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो नालो आहे, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो उरूज रहियो आहे, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो दौरु रहियो आहे, उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो वक़्तु रहियो आहे, उन्हनि जी हिकिड़ी वॾी उॾाम रही आहे जंहिंखे अॼु बि असां यादि कयूं था। अॼु जो जेको ॾींहुं आहे ख़ासि तौर ते अॼु असां यादि कंदासीं, तव्हां सम्झी विया हूंदव, अॼु असां ख़ूबसूरत शाइर उस्ताद बुख़ारी खे यादि कंदासीं। उस्ताद बुख़ारी सूंहं जो शाइर, सच जो शाइर, सान्याह जो शाइर, हिन धरतीअ सां बेपनाह मुहबत कंदड़ शाइर आहे। ऐं उस्ताद बुख़ारी जेतिरो कमु कयो आहे, मां सम्झां थी उनखे उन तरीक़े सां असां प्रेज़ेंट करे कोन सघिया आहियूं। अॼु जे वक़्त में उनजे उन कम खे प्रेज़ेंट करणु यकीनन ॾाढो मुश्किल आहे। मां जेकॾहिं हिन प्रोग्राम में वेठी आहियां, हिन स्क्रीन ते अव्हां मूंखे ॾिसी रहिया आहियो ऐं मां जेको ॻाल्हाए रही आहियां, तव्हांजो तवजो उन तरफ़ आहे, त मां मञा थी त मुंहिंजे लाइ ॾाढो मुश्किल आहे उस्ताद बुख़ारी खे खोले सम्झाइणु। उस्ताद बुख़ारी ॾाढो ख़ूबसूरत शाइर रहियो आहे। चवे थो त ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवसो, हुस्न खे पूॼे वठो, पूॼे वठो। उस्ताद बुख़ारी जी हर शाइरी जंहिंमें मिठास आहे, जंहिंमें मुहबत आहे। चए थो महफ़िल हसीन तुंहिंजी, तुंहिंजा हसीन माणा, हिते मीर पीर आहिनि, नाणे बिणा विकाणा। असां जेकॾहिं ॼम जी तारीख़ जी ॻाल्हि कयूं त उस्ताद बुख़ारी जी ॼम जी तारीख़ खां पहिरियां आउं ॻाल्हि कंदसि संदन वालिद जी। उन्हनि जे वालिद जो नालो हाजन शाह हुयो ऐं हाजन शाह जे घर में जॾहिं पुटु पैदा थियो त उन्हनि तमामु घणियूं ख़ुशियूं मल्हायूं। जीअं रिवायती अंदाज़ में घर में ॿारु ॼमंदो आहे त उनजूं ख़ुशियूं सेलिब्रेट कयूं वेंदियूं आहिनि। छटीअ जो जेको नालो हुयो उहो पुनल रखियो वियो, लाॾ कोॾ मां उनखे पुनल चयो वेंदो हुयो। ऐं नाज़रीन उनखां पोइ 6 वरियनि जो जॾहिं उस्ताद बुख़ारी थियो त उनजो हिकिड़ो उस्ताद ख़ुदा बख़्श खटीअ नाले, उन वरी उनजो नालो तब्दील कयो अहमद शाह उनजो नालो रखियईं। ऐं पहिरीं जॾहिं वेढ़ा हिन वक़्तु जेकॾहिं पाण ॾिसूं था त उहे वेढ़ा पाण खे नज़र नथा अचनि, उहे मुहबतूं पाण खे नज़र नथियूं अचनि। पहिरीं उस्ताद शागिर्द जो नालो मटाईंदा हुया त वालिदेन तमामु घणो ख़ुशि थींदा हुआ त ठीकु आहे, हीउ उस्ताद जो नालो रखियलु आहे। अच्छा, उस्ताद बुख़ारी उस्ताद त हुयो, पर हुनखे उस्ताद करे सॼी सिंध तस्लीम कयो। ऐं मां सम्झां थी उस्ताद जो नालो जिथे जिथे बि ॻणियो वञे थो हुनखे उस्ताद ई मञियो वञे थो। अॼु 32वीं वरसी आहे उस्ताद बुख़ारी जी ऐं 32वीं वरसी जे हवाले सां अॼु जो जेको प्रोग्राम आहे असां उन्हनि खे ख़राज तहसीन बि पेश कयूं था, उन्हनि खे अॼु यादि कंदासीं, उन्हनि जी फ़न ऐं फ़िक्र जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जी ज़िंदगी बाबति असां गुफ़्तगू कंदासीं। ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि सुबुह बहिराण प्रोग्राम जी त अॼु जी हिन महफ़िल में राग आहे ऐं यकीनन राग जेको आहे सो रूह जी ग़िज़ा उनखे चयो वेंदो आहे। तमामु ख़ूबसूरत अॼु जो प्रोग्राम नाज़रीन अव्हां जे लाइ आहे। तव्हां प्रोग्राम खे पूरो ॾिसिजो ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो हूंदो, सो तव्हां नंबर खे डायल कजो ऐं प्रोग्राम में शामिलु थिजो। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारींदा आहियो। हीउ प्रोग्राम अव्हां जे लाइ ई आहे, हिन प्रोग्राम खे अव्हां जे लाइ ई ख़ूबसूरत करे पेश कयो वेंदो आहे। ऐं हिन प्रोग्राम जी जेतिरी तव्हां वाखाण कंदा आहियो, हिन प्रोग्राम खे जेतिरो तव्हां साराहींदा आहियो, सच पुछो त ईअं लॻंदो आहे त असांजी जेका महिनत आहे उहा किथे न किथे पंहिंजो रंग लाहींदी ज़रूरु आहे। अॼु जा जेके असां वटि महिमान ख़ासि मौजूदु आहिनि, ख़ूबसूरत आवाज़ जा पाण मालिक आहिनि ऐं तमामु बहितरीनु ख़ूबसूरत आवाज़ संदन आहे उस्ताद ग़ुलाम शबीर शहाणी साहब। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। महिरबानी। वालेकुम अस्सलाम।
कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह संजा एहसान दुआ में। माशाल्लाह जी, ज़बरदस्त। ऐं ढोलक नवाज़ असां वटि हिन तरफ़ मौजूदु आहे गुलज़मा। राग हिकिड़ी तरफ़ हूंदो आहे, आवाज़ हिकिड़ी तरफ़ हूंदो आहे, पर साज़ ॿी तरफ़ हूंदा आहिनि। ऐं साज़नि जो जेको आवाज़ सां मेलाप हूंदो आहे, यकीनन पोइ जेको उहो असांजे रूह खे असांखे टच कंदो आहे, उन में हिननि म्यूज़िशियन्स जो ॾाढो हथु हूंदो आहे। तव्हांखे बि दिलि जी गहराई सां अदब हलीकार चऊं था। मां चाहींदसि त घणो टाइम पाण न वठूं ऐं शाइरी मूंखे ॾाढी वणंदी आहे। मां मुख़्तलिफ़ शाइरनि खे पढ़ंदी आहियां, शेख अयाज़ खे पाण पढ़ूं था, उन सां गॾु गॾु केतिरा ई नाला आहिनि, कहिड़ा नाला ॻणी कहिड़ा नाला ॻणजनि, पर अॼु जे ॾींहं ते असां उस्ताद बुखारी खे यादि कंदासीं। सो मां चाहींदसि त तव्हां शुरूआति कयो जी। विंगस तुंहिंजा वार, विंगस तुंहिंजा वार ककर कारी उस में, दिलबर मुंहिंजा दिल घुरिया जहिड़ा मेघ मल्हार, हमेशा ठार साथ बुखारी सूंह जो, रोज़ ककरन सां गॾिजी घुमां थो, रोज़ ककरन सां गॾिजी घुमां थो, पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो, है पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो, सुबुह सांझी शफ़क़ खे चुमां थो, सुबुह सांझी शफ़क़ खे चुमां थो, ॻाल्हि ॻाढ़नि गलनि खां पुछो, पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो। खिलंदे खिलंदे छॾियो था खिंडेड़े, मां बि थकिजां नथो मेड़े मेड़े, खिलंदे खिलंदे छॾियो था खिंडेड़े, मां बि थकिजां नथो मेड़े मेड़े, रोज़ मोतियनि सां झोलियूं भरियां थो, रोज़ मोतियनि सां झोलियूं भरियां थो, पंहिंजे सुहिणनि ॾंदनि खां पुछो, है पंहिंजे सुहिणनि ॾंदनि खां पुछो, रोज़ ककरनि सां गॾिजी घुमां थो, रोज़ ककरनि सां गॾिजी घुमां थो, पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो, है पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो।
रोज अमृत जा प्याला पियां थो, रोज अमृत जा प्याला पियां थो। चाह नींदड़ चपन खां पुछो, चाह नींदड़ चपन खां पुछो। रोज ककरन सां गॾिजी घुमां थो, रोज ककरन सां गॾिजी घुमां थो। पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो, पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो। रात सियारे जी पोएं पहर जो सीउ कड़की पवे थो कहर जो। रात सियारे जी पोएं पहर जो सीउ कड़की पवे थो कहर जो। इश्क उस्ताद बारियो बरां थो, इश्क उस्ताद बारियो बरां थो। मुंहिंजे मन जे मचन खां पुछो, मुंहिंजे मन जे मचन खां पुछो। रोज़ ककरन सां गॾिजी घुमां थो, रोज़ ककरन सां गॾिजी घुमां थो। पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो, पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो। वाह जी वाह, ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत आवाज़। ऐं जेकॾहिं असां हिन उस्ताद जी ॻाल्हि कयूं जेके असांजे मंच ते मौजूदु आहिनि, ग़ुलाम शबीर शाहाणी साहब, त तमामु सीनियर आहिनि पाण इन राग जी दुनिया में। तमामु सुठो संदनि कमु थियल आहे। रेडियो जी ॻाल्हि कजे, स्टेज जी ॻाल्हि कजे, असां टेलीविज़न जी ॻाल्हि कयूं त हिननि चङो ख़ासो अरसो पंहिंजो मीडिया खे ॾिनो आहे, आर्ट खे ॾिनो आहे, राग खे ॾिनो आहे। ऐं जेकॾहिं असां टोटल मतिलबु ईयर्स काउंट कयूं त मां सम्झां थी 50 साल खनि थी विया हूंदा तव्हांखे हिन फील्ड खे ॾींदे। बिल्कुलु, छो त बचपन जे हवाले सां त एतिरो ई थियो आहे। बाक़ी हू बाक़ाइदा जेको आहे सो 40-45 साल ताईं प्रोफेशन में 40-45 माशाल्लाह तमामु वॾो अरसो आहे। ऐं तव्हां जेतिरो मूं ॿुधो आहे त तव्हां तमामु घणो उस्ताद बुखारी खे ॻायो आहे। जी जी बिल्कुलु। उनजो भला रीज़न छा आहे? उस्ताद बुखारी, ॿिया बि त शाइर आहिनि। बसि हाणे उस्ताद बुखारी जी जेका शाइरी आहे दिलि छुहंदड़ शाइरी आहे ऐं ज़िंदगी खे वेझी शाइरी आहे। ऐं उस्ताद जी आम फहम शाइरी आहे, सादा लफ़्ज़ आहिनि, उन्हनि खे उस्ताद आंदो आहे। हर आम माण्हू उनजी शाइरी खे सम्झी सघे थो ऐं हुनजो पंहिंजो हिकिड़ो अलॻि हुनजा अल्फाज़ आहिनि। उस्ताद जी शाइरी शुरू थिए थी ख़बर पई थी उस्ताद बुखारी आहे। अवामी शाइर आहे, आम माण्हुनि जे जिते ॾुख दर्द खे उन सुहिणे अंदाज़ में बयानु कयो आहे, उन तरीक़े सां कंहिं ॿिए शाइर कोन बयानु कयो आहे। हर शाइर जो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल हूंदो आहे। तव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो त उस्ताद बुखारी जी जॾहिं शाइरी असांजे कननि ताईं पवे थी, असां ॿुधूं था त सम्झी वञूं था त इहे लफ़्ज़ जेके इस्तेमालु थियल आहिनि उस्ताद बुखारी करे सघे थो, अहिड़ी मुहबत सां, इश्क सां, चाह सां। अनवर सागर कांधड़ो साहब असां सां फ़ोन कॉल ते कनेक्टेड आहिनि। मां उन्हनि खे भलीकार चवंदसि। हलो, अस्सलाम वालेकुम। तव्हांखे भलीकार चऊं था अनवर साहब, तव्हां ठीकु आहियो? महिरबानी, फर्स्ट क्लास, ज़बरदस्त, माशाल्लाह जी। तव्हांखे भलीकार चऊं था। असां पंहिंजे प्रोग्राम में सुबुह जे वक़्तु में तव्हां जॾहिं हिन प्रोग्राम में शामिलु हूंदा आहियो तॾहिं बि ॻाल्हि ॿोल जो जेको सिलसिलो आहे ॾाढो ख़ूबसूरत रहंदो आहे ऐं असांजा तमामु व्यूवर्स तव्हांखे ॾाढो चाह सां, ॾाढो दिलि सां ॿुधंदा आहिनि। तव्हां पाण ॾाढा ख़ूबसूरत शाइर आहियो। अॼु उस्ताद बुखारी खे असां यादि कयूं पिया। उस्ताद बुखारी जी 32वीं वर्सी आहे ऐं तव्हां त उस्ताद बुखारी जा मां ईअं चवां त हाफ़िज़ बि आहियो। सो छा चवणु चाहींदव? बिल्कुल सभ खां पहिरियां त मेहरान टीवी वारनि खे सलाम आहे। वालेकुम। तव्हां अॼु उस्ताद बुखारी जो ॾियारो मल्हायो पिया, उस्ताद बुखारी खे जी खराज तहसीन पेश कयो पिया। अवां खीरूं लाहियूं, अव्हांखे मुबारकूं हुजनि, अव्हांखे जस हुजे। उस्ताद बुखारी अॼु 32 वर्सी आहे हुनजी ऐं 9 अक्टूबर 1992 ते उस्ताद जेको आहे कैंसर जे मर्ज़ सबबु गुज़ारे वियो हो। उस्ताद बुखारी 16 जनवरी 1930 में जनम वरितो गुलाम चांडियो में
पर उस्ताद बुखारी जेका शुरूआत में ई ख़ासि जेका सुञाणप पई पहिरियों जो किताबु हो हुनजो गीत असांजा जीत असांजी, उहो तरक़ी पसंद शाइरनि जी तर्जुमानी कंदड़ हो, यानी इंसाननि जे जेका तबिका आहिनि उन तबिकनि जे ख़िलाफ़, वॾेरनि जे ख़िलाफ़, ज़ुल्म जे ख़िलाफ़ उस्ताद जी उहा शाइरी हुई, जंहिंमें चयो त मां जे मदोश थी लेटी पवां, पिरियां जा पैगाम पहुचाईंदो केरु। ऐं उन ई किताब में चयो त तबियत बेवफ़ा किथां आणियां, नई दिल रुबा किथां आणियां, चवनि था ख़ुशि रहो ख़ुशी यारो, नजे हूंदी भला किथां आणियां, असां कोशिश कई खटे क़िस्मत, दवा आई शफ़ा किथां आणियां। त उस्ताद बुखारी जेको हुन किताब जो नालो आहे गीत असांजा जीत असांजी, माना गीत जेके लिखंदासीं उन में असांजी जीत थींदी। उन करे इहो चई सघे थो उस्ताद जी शुरूआत जेका आहे उहा बि उमेद वारी शाइरी सां आहे, उमेद ॾींदड़ शाइर आहे। ऐं इनकलाब जो जेको तूफ़ान हूंदो आहे उन तूफ़ान में जेको ज़ोर वठवाईंदड़ हूंदा आहिनि उहे बेबाक, दिलेर, बहादुर, सुखनवर ऐं शाइर हूंदा आहिनि। ऐं उस्ताद बुखारी जेको आहे उहो बि इनकलाबी ऐं अवामी शाइर आहे। ऐं शेख अयाज़ जेको आहे उहो शाइरनि जो शाइर ज़रूरु आहे, हुन शाइरनि खे रस्ता ऐं फारम ॾिना आहिनि। पर उस्ताद बुखारी जेको आहे उहो अवाम जो शाइर आहे, अवाम जे विच में वेही होटलुनि ते, मेलनि में, मलाकरनि में हुन पंहिंजे वजूद जा गूंदर घारिया आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त अज़ीम शाइर जेको आहे उहो पंहिंजे दौर में त मशहूरु हूंदो आहे, पर पंहिंजे वफ़ात करण खां पोइ 50 सालनि ताईं जेको आहे जॾहिं हुनजी अज़मत बरक़रार रहंदी आहे त उहो अज़मत जे बुलंदनि खे चवंदो आहे। ऐं उस्ताद बुखारी खे 32 साल थी विया आहिनि, उस्ताद जी अज़ीम खां अज़ीम तर थींदो रहो वञे। मिसाल तौर ताज़ो सिंधियत जी संगत कारूंजर में जेको आहे मुज़ाहिरो रखियो, उते तक़रीबन 99% जेके शेर पढ़िया विया उहे उस्ताद बुखारी जा हुआ। जो क़ौम जीआरे उहो जीअंदो ई रहंदो, जो आम गुज़ारे उहो जीअंदो ई रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे सो जीअंदो ई रहंदो। सो उस्ताद बुखारी जमालियात में वञो, सूह में वञो, मौत जी ख़बर पर सुहिणी हुजे, माना मौत खपे थो पर उहो बि ख़बर सुहिणी हुजे, मां मरां झटि जे ख़बर सुहिणी हुजे, मां ख़बर बि सुहिणी हुजे। या चयो अथसि त ओ इश्क न छॾ पासो, ओ सूह न छॾ मूंखे, न त मां त ॾिजां थो पियो हिन हाव जे दहकनि खां। तो उस्ताद हिकु जमालियात जो शाइर, सूह जो शाइर, माना सूह जेका आहे इंसान खे उत्साह ॾिए थी। ॿियो उस्ताद जी ॿोली, माना शाइर जेकॾहिं नथो ॿुधाए उनजो सिट नथी ॿुधाए त ही फलाणे शाइर जी आहे त उहो शाइर नाकाम आहे। उस्ताद जी सिट परे खां ॿुधाईंदी त हीउ उस्ताद जो शेर आहे। मिसाल तौर मैं सबू जे ज़िबा में कभी गुफ्तगू, रंग बू जे ज़िबा में कभी गुफ्तगू, जे बदू गुफ्तगू दू बदू गुफ्तगू, पोइ त कड़की कभी काटकू गुफ्तगू, जो बि जहिड़ी कंदो था कभी गुफ्तगू गुफ्तगू गुफ्तगू। त उस्ताद बुखारी जी गुफ्तगू आहे, काटकू आहे, इहे लफ़्ज़ जेके आहिनि उस्ताद ई इस्तेमालु करे सघे थो। उस्ताद जी जेका शाइरी आहे उहा बि जजे अंदाज़ में आहे। उस्ताद न रुगो सिंध में पर हिंद में मक़बूल आहे। ॿी हिकिड़ी उस्ताद जी ख़ूबी, तव्हांजो शादियुनि जो काज हुजे, सालगिरह हुजे, तव्हांजो जलसो हुजे ऐं तव्हांजी कंपेयरिंग हुजे, रेडियो हुजे, टीवी हुजे, उस्ताद खां सवाइ उहो अणपूर आहे। उस्ताद यकीनन सजनि ताईं जेसि ताईं सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ ज़िंदा हूंदा ऐं उस्ताद जो कलाम जेको आहे ज़िंदा हूंदो। ॿियो उस्ताद बुखारी जीअं को गवयो हुजे ऐं मौसीक़ीअ जी तव्हां वटि गुलाम शबीर वेठो आहे जंहिं तमामु शानदार अंदाज़ में उस्ताद खे ॻायो आहे, ओ परदेसी दिलि जा पका, या रुगो रुण झुण कुंकिया थीसी, इन कण कण कुंकिया थीसी, ई शबीर या ॿुॾियो थो वञे हा ॿुॾियो हलियो आना। त गुलाम शबीर उस्ताद खे दिलि सां ॻायो आहे। इहे जेके फनकार उस्ताद जा हाफ़िज़ आहिनि उन्हनि में गुलाम शबीर शामिल आहे ऐं तमामु घणो कलाम जेको आहे गुलाम शबीर खे यादि आहे। त उस्ताद बुखारी मौसीकार हो, आर.डी. बर्मन जंहिं 200 खां वधीक धुनूं ठाहियूं ऐं उन खां पोइ उस्ताद बुखारी बि अहिड़ो ई हू त मौसीकार हो पर शाइर आहे उस्ताद बुखारी। जीअं लतीफ़ मौसीक़ी जो ॼाणू हो ईअं अहिड़ी तरह सां उस्ताद बुखारी बि मौसीक़ी जो ॼाणू हो ऐं पाण बि ॻाईंदो हो, गुनगुनाईंदो हो, माचीस जी डॿीअ ते या टेबल वॼाए ॻाईंदो हो। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त पुराणी का वीडियो तव्हां हलायो
उस्ताद केरु को फनकार ॻाईंदो हूंदो त उस्ताद झूमंदो हूंदो, रुनो घणो तुम कठो घणो तुम ज़ियान जानी, समुंड मुंहिंजो गवाह थींदो, ज़मीन ॾींदी बयान जानी। उस्ताद बुखारी ते जेतिरो बि ॻाल्हाइजे, जीअं बि ॻाल्हाइजे, जहिड़े मौज़ू ते ॻाल्हाइजे, उहा तरक़ी पसंदियत हुजे, सूंह हुजे ऐं जमालियात हुजे या सिंध परस्ती हुजे या क़ौम हुजे या सिंध जो नक्शो हुजे या उस्ताद बुखारी शालतीब ते उस्ताद बुखारी जी शाइरी आहे त उहो घटि आहे। त उस्ताद पढ़ण सां असांजे दिलनि में हिकिड़ो उत्साह थो थिए, हिकिड़ो शौक़ु थो थिए। मिसाल तौर हुन शेर आहे त सॻो बि न आहे, संगर बि न आहे, छिना ई नातो छिनी न सघंदुसि, सरी रता खल लही न सघंदी, बदन मज़ा दिलि कढी न सघंदुसि। तो उस्ताद जी जेतिरा गुण ॻाइजनि घटि आहिनि। तव्हां सही पिया चओ, बिल्कुलु तव्हां ठीक चई रहिया आहियो। जेतिरियूं बि सिन्फ़ूं आहिनि उन्हनि ते जेतिरो ॻाल्हाइजे उहो घटि आहे। मां सम्झां थी टाइम ॾाढो मख़सूस हूंदो आहे ॻाल्हाइण जे लाइ, मौज़ू तमामु वॾो आहे। अनवर सागर कांधड़ो साहिबु, मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि, तव्हां ख़ुदि हिकु शाइर आहियो, उस्ताद बुखारी जी शाइरी हिकु शाइर जे लाइ केतिरी पुरुमीद आहे, केतिरो उत्साह बख़्शे थी? ॾिसो, आवाम लाइ त उस्ताद वॾो शाइर आहे, पर शाइरनि खे बि उस्ताद ॿुधाए थो त बाबा तव्हां वक़्त जे नब्ज़ ते हथु रखी ऐं आवाम जे मसइलनि खे सम्झी ऐं पोइ शाइरी करियो। ऐं उस्ताद तमामु घणा फारम घाड़े ॾिना आहिनि। जेको बि उस्ताद जो हाफ़िज़ हूंदो, उस्ताद जा शेर जेके घणा यादि हूंदा, यकीननि उहो सुठी शाइरी कंदो। ऐं उहो जेको आहे इन्हनि में ज़ातियुनि जी शाइरी जेके कनि था या कपिड़नि ते शाइरी था कनि, रंगनि ते शाइरी था कनि, उहे जेके शाइर हिकिड़े खूह में वेठा आहिनि उहे उतां निकिरी सघनि था ऐं वशाल जेका आहे काइनात आहे उनजे बारे में शाइरी करे सघनि था। उस्ताद उहो ई दसियो आहे त जीअं मिसाल पोरियत खे थो चए त चयाऊं शाइर अवां दर ततीअ जो मथे ते तगारियूं खणी कोन सघंदो, मञोसी उस्तादी मगर रात आदि अवां तड़पी तड़पी लिखी कोन सघंदो। त उस्ताद बुखारी जी शाइरी शाइरनि लाइ बि उत्साह आहे। शाइर जेकॾहिं उस्ताद जो रस्तो वठंदा त उहे कामयाबु ईंदा, आवाम जे दिलनि में ईंदा। आवाम ऐं जेसि ताईं शाइरी ॻाइजे नथी न ऐं उहा आवाम ताईं नथी पहुचे, इन जे करे उस्ताद जो रस्तो मौसीक़ियत वारो आहे। त अॼुकल्ह जा शाइर जेकॾहिं मौसीक़ियत जो रस्तो वठंदा कामयाबु थींदा। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। ऐं अॼु जो जेको ॾींहुं आहे, सच पुछो त जॾहिं मां स्टेज ते आयसि त मुंहिंजे ज़हन में हुयो त अव्हां असांजा महिमान हूंदव, पर ख़ैर मूंखे तमामु सुठो लॻो तव्हां थ्रू दी फ़ोन कॉल असांजे प्रोग्राम में असां सां कनेक्ट थिया। ऐं तव्हांजो तजुर्बो आहे शाइरी जी दुनिया में, तव्हां पंहिंजो हिकिड़ो नालो पिणु ठाहियो आहे, त मूंखे तमामु सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए अॼु जे ॾींहं ते ख़ासि तौर ते। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, असां साही जी तरफ़ अॻियां वधूं था। अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे दिलि जी गहराई सां सुबुह मेहरान प्रोग्राम में आऊं भलीकार चवां थी। ऐं अव्हांजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। ऐं सुबुह सुबुह जे पहर में अॼु जो जेको ही प्रोग्राम, ही जेको टॉपिक आहे, अॼु जेका शाइरी आहे, उस्ताद बुखारी खे जेको अॼु असां डिस्कस कंदासीं, अॼु प्रोग्राम ॾाढो काराइतो आहे। मां उमेदु रखां थी तव्हां प्रोग्राम पूरो ॾिसंदव। स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हले पियो, तव्हां प्रोग्राम में शामिलु बि थी सघो था। कोशिशि कंदासीं त तव्हांखे बि असां शामिलु कंदा हलूं। असांखे जंहिं महिमान शख़्सियत हिन वक़्तु जॉइन कयो आहे, उन्हनि जो तारुफ़ आॾो आऊं पेश कंदी हलां। डॉक्टर फ़ताह दाऊद भुट्टो साहिबु असांजे प्रोग्राम में कही आया आहिनि। तमामु घणी तव्हांजी थोराइती आहियांसि। वाइस चांसलर आहिनि पाण आर्ट एंड कल्चर यूनिवर्सिटी जा, बेसिकली पाण आर्टिस्ट आहिनि। ऐं हिकु आर्टिस्ट जेको बाय प्रोफेशन उहो आर्टिस्ट आहे। मां सम्झां थी आर्टिस्ट पाण कोन आर्टिस्ट थियणु चाहींदो आहे या उनखे ठाहियो कोन वेंदो आहे। कुदरतनि हू हिकु आर्टिस्ट ई हूंदो आहे जेको ॿी कंहिं फील्ड में मां नथी भायां त फिट थी सघे थो, या उनखे उन तरह बणाए तव्हां फिट नथा करे सघो। दिलि जी गहराई सां पहिरियों अव्हांखे सुबुह मेहरान जे हिन मंच ते भलीकार चवंदासीं ऐं अव्हांखे खोड़ सारियूं पहिरियों त मुबारकूं ॾियणु चाहींदमि। अव्हां पंहिंजी यूनिवर्सिटी में उस्ताद बुखारी कठ जेको 6 ॾींहंनि ते मुसलसल तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां सेलिब्रेट थियो आहे। तव्हां उस्ताद बुखारी खे लास्ट टाइम बि एॾो सुहिणे नमूने सां उनखे ख़राज
तहसीम पेश कई उन्हनि खे यादि करियो था। उस्ताद बुखारी जो जेको फ़न आहे, जेको फ़िक्र आहे, जेका उनजी शाइरी आहे, जेका उन में मिठास आहे, जेका उन में मोहबत आहे, जहिड़ी तरह हुन इनकलाबी शाइरी कई आहे, जहिड़ी तरह हुन अवामी शाइरी कई आहे, अवाम दोस्त रहियो आहे, त उन बाबति अवां छा चवणु चाहींदव? ॾिसो, क़ौमूं टिनि शयुनि ते ॿधल थींदियूं। पहिरियों उन्हनि जी धरती ऐं ॿिए नंबर ते उन्हनि जी सकाफ़त या ॿोली या आर्ट जी, ऐं टे नंबर ते उन्हनि जा माण्हू। जॾहिं असां माण्हुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त चंद सरमाएदार, वॾेरा, कामोरा, साहिब हैसियत माण्हू न, माना पोरियत माण्हू। बिल्कुलु। माना टिनि शयुनि ते ॿोली जेका आहे न, या कुझु क़ौम जेका आहे, उहा टिनि शयुनि ते बुनियादु रखे थी। धरती, उनजी सकाफ़त, जो सकाफ़त में सभु शयूं अची वई, यकीनन, ऐं टियों उनजा पोरियत। सिंध जे हवाले सां 20-21 सदीअ में उस्ताद बुखारी सिंध, उनजी सकाफ़त ऐं उनजे माण्हुनि जो जूझार शाइर आहे। त जेकॾहिं अॼोके दौर में असां फ़िक्री तौर ते पस्तीअ खे, मस्तीअ खे या हस्तीअ खे, क़ौम जी मस्ती खे सम्झणु चाहियूं जी, या क़ौम जी सुस्तीअ खे सम्झणु चाहियूं, या क़ौम जी पस्तीअ खे सम्झणु चाहियूं, या क़ौम जी हस्तीअ खे सम्झणु चाहियूं जी, इन टिनी चइनी शयुनि खे सम्झण जे लाइ अॼोकी ॿोलीअ में जेकॾहिं असांखे को रेफरेंस हथु करणो आहे, का ॻाल्हि करणी आहे, का गुफ़्तगू सम्झणी आहे, त उस्ताद बुखारी जी शाइरी इन सॼे मामलनि खे सवलाई सां सम्झाए सघे थी। बिल्कुलु। हाणे उस्ताद बुखारी चाहे जॾहिं न नौजवान कंहिं शइ खे हथु विझनि त लाज़मी तौर ते उहा शइ वॾे पैमाने ते माण्हुनि जे हवाले थी वेंदी आहे, माण्हुनि ताईं रसी सघे थी। बिल्कुलु। ऐं नौजवान वरी अक्सर बेशतर छा कंदा आहिनि, ॾाढो मशहूरु आहे न उस्ताद बुखारी जे लाइ, त उहो धरती ऐं सरतीअ जो शाइर आहे। त माना हिकिड़े पासे ते धरती ऐं ॿिए पासे ते वरी नौजवान, सूं, हुसन, मोहबत, प्यार, सॼो इहो। ऐं उस्ताद बुखारी जा जेके सभई कलाम आहिनि उहे इन तरफ़ सां बि तमामु घणा थिया आहिनि, मशहूरु थिया आहिनि। छाजे करे? जो रेडियो जेको वॾो हिकिड़ो मीडियम हुयो कंहिं बि शाइरीअ खे फैला करण जो, या टेलीविज़न हुई पुराणे ज़माने जी जेका सरकारी टेलीविज़न हुई, उनजे फैलाव जो जेको ज़रियो हुयो, या उन ई सां गॾोगॾु जेको आम तौर ते शादियुनि मुरादियुनि में हिते फ़नकारनि वियो पए, ॻायो पए, त उन्हनि जो सॼो ज़ोर जेको आहे सरतीअ ते घणो हुयो ऐं धरतीअ ते थोरो घटि हूंदो हुयो। पर ॿिए पासे ते तालीमी इदारा, जी, सियासी पार्टियूं, ॿारड़ा संगत, अदबी संगत, या उहे माण्हू जेके धरतीअ सां वधीक मोहबत कनि था, सरतीअ खां कुझु सरस, त उहे वरी उस्ताद बुखारी जी उन शाइरीअ ते घणो ध्यानु ॾींदा हुआ जेका शाइरी धरती, सकाफ़त ऐं उनजे पोरियत माण्हुनि जे लाइ। बिल्कुलु। हाणे ईअं जेकॾहिं मां उनजा किताब त मौजूदु आहिनि न, सभु माण्हू किताब वठी वञी पढ़नि, सम्झनि, सिखनि। हाणे मां उन्हनि खे वेही लेक्चर करियां, इहो को मुनासिबु कोन्हे को। सो सिंधी माण्हू सिंधी ॿोली पढ़नि था, ज़बरदस्त सिखंदा, सभु कुझु थींदा। त मां रुॻो नंढिड़ो एस्पेक्ट हिकिड़ो जेको रायो आहे उहो ॾियणु चाहियां थो। हाणे उस्ताद बुखारीअ जो हिकिड़ो शेर आहे, शेर मुंहिंजो या गीत मुंहिंजो, माना हू चए थो मुंहिंजी जेका शाइरी आहे उनजे बारे में चवणु, शेर चओ गीत चओ। थो रंभे ढगे वांगे, थो रंभे ढगे वांगे, लोक शेर तो घुरे गभे वांगे। सिंधी जेको समाज जी हालत आहे, जेको उहो पंहिंजे हिकिड़ी पस्तीअ में पहुची चुको आहे, त हुनखे सरतीअ जी शाइरी या को हिकिड़े शादी मुरादीअ ते ॿ दफ़ा हुन ॿुधी हथ मथे खणी डांस करे हलियो वियो, पर मुसलसल टे वेला हुनखे गभे जी ज़रूरत आहे। यकीनन। त ईअं उस्ताद बुखारी जी जेका हिकिड़ो जेको वॾो पासो आहे,
तमामु ॻरो पासो आहे, तमामु वॾे पैमाने ते सम्झण जो पासो आहे। उनखे को उस्ताद शबीर शाहणी आहे या बेदिल मसरूर आहे, बेदिल मसरूर उनखे कमाल ॻायो आहे, उनजे जेको आहे धरतीअ जा जेके 10, 12, 15 गीत उन ॻाया आहिनि, कमाल ॻाया अथई ऐं ज़बरदस्त तरीक़े सां उन ॻाया। पर ईअं जीअं हे ई शेर आहे त हाणे उस्ताद बुखारी जी शाइरी ढगे वांगुरु रंभे थी। हाणे ढगो कॾहिं रंभंदो आहे जॾहिं उनखे ज़रूरत हूंदी आहे, मुतालबो हूंदो आहे, तलब हूंदो आहे, बिल्कुलु एहतिजाज हूंदो आहे, उस में ॿधो पियो आहे संघर सां। हाणे उनखे छांव में वञिणो आहे, पाणी पीअणो अथसि, बुख लॻी अथसि त रंभंदो। साॻे पर्सपेक्टिव में ॿी सिट में छा थो चए त वरी लोक शेर थो घुरे गभे वांगे। माण्हुनि खे इहो हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, कमाल आहे, ज़बरदस्त आहे, वञे थो त तमामु ज़बरदस्त जुमे थिए थी, सभु कुझु थिए थो, शानदार थिए थो। पर उस्ताद चए थो त हीअ सभु कुझु शाइरी ही ज़बरदस्त आहे, पर ही मुंहिंजी शाइरी जेका आहे उहा ढगे वांगुरु रबे थी त धरतीअ जी सकाफ़त ऐं धरतीअ जे पोरियत माण्हुनि सां केॾा वॾा मसइला आहिनि, उनजी रोज़ी रोटीअ जा, उन नान नुफ़क़े जा, उन्हनि जे 14,000 जी तारीख़ जा कहिड़ा इशू आहिनि, उन्हनि खे कहिड़े नमूने सां कहिड़े नमूने सां हाईलाइट कजे, कहिड़े नमूने सां दाहिजे, कहिड़े नमूने सां एहतिजाज कजे, कहिड़े नमूने सां उन्हनि खे छोटकारो ॾियारिजे। त यकीनन उस्ताद बुखारी जो जेको कमु आहे तमामु ख़ूबसूरत कमु आहे, तमामु आला कमु आहे। ऐं मां ॿीहर बि इहा ॻाल्हि रिपीट करणु चाहींदसि त अॼु जो जेको प्रोग्राम आहे, अॼु जो जेको असां वटि मख़सूस वक़्तु आहे, उन में असां हर पासे हर पहलू खे खोले बयानु नथा करे सघूं, छो त उस्ताद बुखारी जी हर सिन्फ़, हर पासो, हर साइड जेकॾहिं असां पकड़ूं था ॾाढो वसी आहे। तमामु ख़ूबसूरत तव्हां भेटा पेश कई, वधीक बि गुफ़्तगू असर कंदासीं। असां सां गॾु उस्ताद मौजूदु आहिनि, ग़ुलाम शबीर साहब, तव्हां खां असां उस्ताद बुखारी जी शाइरी ॿुधणु चाहींदासीं। मैं सैन मारी मैं सैन मारी साइल को सिर तेला सोना यार खपे जे सिर न देवी सरकार न दे मैं को दिल तेरी दिलदार खपे जे दिल दा दान दुखेरा भावी मैं को प्यारा तेरा प्यार खपे सब गालियां में उस्ताद सटिया घुंड खोल रुगा दीदार खपे ए रुण झुण चूं क्या थी सी ए रुण झुण चूं क्या थी सी ओ ई कण कण चूं क्या थी सी मैं कोसा का छा मैं डाढ़ा तासा ओ सिक विच न सिकाई में मैकू ठुक ठुक न पिलाई में मैकू सिक विच न सिकाई में मैकू ठुक ठुक न पिलाई में मैकू मैं डाढ़ा तासा मैं कोसा का चाहा रुगा रुण झुण चूं क्या थी सी बबर नर होसा
सूर बड़ा सवे साजन पाहण पत्थर हो सा ओ छिन तू जो छुड़े सी मैं कू थी वे सा छी हूँ छिन तू जो छुड़े सी मैं कू थी वे सा छी हूँ जन शीशा बाशा और गरुण जुण चू क्या थी सी ई कण कण चू क्या थी सी मैं कोसा गाछा मैं डाढ़ा तासा ओ मैं कोसा गाछा मैं डाढ़ा तासा सजी दुनिया चूं पर चूंट ते कू चाहता है मैं ढूंढ सजी दुनिया चूं पर चूंट ते कू चाहता है इयो तेरा मेरा सोना अन टूटना नाता जबल पोवे जानी ओ धरतीब उथल पोवे जानी डल क्यों न जबल पोवे जानी धरतीब उथल पोवे जानी तभी तेरा पासा रुगारुण जुण चू क्या थी सी ओ ई कण कण चू क्या थी रुगारुण झुण रुण झुण रुण झुण रुण झुण रुण झुण क्यों क्या थी सी ई कण कण चू क्या थी सी मैं कोसा काछा मैं डाढ़ा तासा ओ मैं कोसा काछा मैं डाढ़ा तासा कोई लुड़दा लाश नहीं पर जेरा जज्बा समझो वो कोई लुड़दा लाश नहीं पर जेरा जज्बा समझो कहूं दाही दी कच्छ विच जन रोशन शोला समझो मैं सुबह दा तिड़का आपा मैं शाम दा पाछा आपा मैं सुबह दा तिड़का आपा मैं शाम दा पाछा आपा बस राशा खाशा बस राशा खाशा और गरुण झुण चू क्या थी सी ई कण कण चू क्या थी सी मैं कोसा काछा मैं डाढ़ा तासा ओ मैं कोसा काछा मैं डाढ़ा तासा ओ गमगीन गीता को जोरी गम खार
करें दावत दा गमगीन गीता को जोरी गमखार करें दावत दा मजबूर बुखारी जिंदड़ी मुख्तार करें दावत दा वो तेरे पंथ पुछा मेरी मर्जी ले लोक लुछा मेरी मर्जी वो तेरे पंथ पुछा मेरी मर्जी ले लोक लुछा मेरी मर्जी बस इतला आ जा बस इतला आ जा और गरण झुण चूं क्या थी सी ई कण 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 चूं क्या थी सी मैं कोसा का छा मैं डाढा तासा मैं कोसा का छा मैं डाढा तासा। वाह कमाल बेहद ख़ूबसूरत चवंदान त कंहिंजी कंहिंजी आवाज़ में मौसीक़ी तमामु घणी हूंदी आहे कंहिंजी वरी मौसीक़ीअ में आवाज़ तमामु घणो हूंदो आहे त तव्हांजी आवाज़ में मौसीक़ी तमामु घणी आहे ख़ूबसूरत आवाज़ आहे रब पाक जे तव्हांखे इहा ॾात आहे सर तव्हां आर्टिस्टिक पर्सनैलिटी आहियो ऐं जॾहिं तव्हां सरती ऐं धरती हिकिड़ो इहो फ्रेज़ यूज़ कयो त ॾाढो सुठो लॻो अॼु असांजो फोकस असां जंहिं शइ ते फोकस्ड आहियूं उहा धरती आहे उस्ताद बुखारी जहिड़े तरीक़े सां पंहिंजी धरती खे ॻायो आहे पंहिंजी धरती जे मारूअड़नि जे लाइ लिखियो आहे हिकु हारियाणी लाइ लिखियो आहे जिते हिकु यतीम ॿार लाइ लिखियो आहे जिते हिकु बुखायल ॿार लाइ लिखियो आहे असां उन तरफ़ ई वधंदासीं अव्हां उस्ताद बुखारी खे केतिरो ॼातो आहे केतिरो पढ़ियो आहे कीअं डिस्क्राइब कंदव? मुंहिंजा उस्ताद बुखारीअ सां न इलाही घणा तालुक आहिनि। हिकिड़ो तालुक इहो आहे त 80 जे ॾहाके में मुंहिंजो भाउ वॾो अब्दुल गफ़ार दाऊद पुटो साहिबु उहो सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदो उहो वॾी सियासी हलचल जो दौरु आहे या उन ज़माने में रेडियो हूंदो ऐं माण्हू सऊदी अरब वेंदा उहे काठीअ वारियूं टेप रिकॉर्डर वठी ईंदा उन्हनि में रील ऐं कैस्टूं हलंदियूं हुयूं उस्ताद खे यादि हूंदा उहे टेप रिकॉर्डर जी हा त असां उन्हनि खे जॾहिं ॿुधोसीं त माना मूंखे दिली तौर ते उन वक़्त जे सभिनी शाइरनि मां उस्ताद बुखारी तरफ़ तवजो वधीक थी ऐं 9-10 में मां उस्ताद बुखारीअ जो पंहिंजे गवर्नमेंट हाई स्कूल मदईजी मूंखे केरु थो परचाए हिन हेॾी महफ़िल में मां हिकिड़े दफ़े उहो उते साज़न सां गॾु ॻायो वरी ईअं माना उस्ताद बुखारी सां मूंखे माना छो त बेसिकली मुंहिंजो आर्ट सां वास्तो त 6-7 खां वठी जेको ड्राइंग सां हो वरी सिनेमा जे ते बि पोस्टर्स फिल्मुनि जा ठाहिण सां बि वास्तो हुयो त असीं आर्टिस्ट तबियत जा माण्हू पोरत जा हूंदा आहियूं ऐं असांखे वरी कल न पवंदी आहे कंहिंजी बि त छा आहे उस्ताद बुखारीअ सां उन सॼी शाइरीअ में हिकिड़ो तालुक़ु रहियो पोइ वरी जॾहिं मां सिंध यूनिवर्सिटीअ में पढ़णु आयुसि 1987, 88, 99, 91 में त साईं जी हिकिड़ी भाटी ऐं साईं जो पुटु साईं आफ्ताब शाह उहे वरी पढ़ंदा हुआ हिकिड़ो महिराणे में बि वरी मास कम्युनिकेशन सिंध यूनिवर्सिटी पढ़ंदा हुआ उन्हनि सां मुंहिंजी तमामु बहितरीनु दुआ सलाम हुई त उस्ताद वरले माना उन्हनि वटि बि ईंदो हो त वरी असां मूंसां बि उनजी ज़रूरु मुलाक़ात थींदी न दोस्ती जे हवाले सां या मां वरी कमुकारु करण सां कराची शेरेटन होटल ते स्टेज ठाहिणु वेंदो हुउसि शादियुनि जा फंक्शननि जा सिंधी अकेडमी में कमु करणु वेंदो हुउसि त उस्ताद अक्सर बेशतर अची कैंट स्टेशन जे होटल ते रहंदो हुओ हिकिड़े तो मख़सूसु होटल हुनजो कमिरो बि मख़सूसु हूंदो त वरी पोइ ख़बर पवंदी त हिते आहे त वरी उते बि मुलाक़ात थी वेंदी ईअं माना मुंहिंजो हुन सां हिकिड़ो कनेक्शन हा हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो सम्झो त हिकिड़ो तालुक हिकिड़ो रिश्तो हिकिड़ो जोड़ हुयो ई हुयो ऐं ॿियो जे मां आर्ट जो माण्हू आहियां त असां वटि आर्ट में 4 पासा आर्ट जो पहिरियों पासो आहे मूसीक़ी ॿियो पासो आहे हुनजो डांस झूमिर टियों पासो आहे हुनजो पेंटिंग फाइन आर्ट चौथों पासो आहे हुनजो लिटरेचर अदब त उस्ताद वरी इन्हनि
चइनी पासनि जो माण्हू हुयो, माने चइनी खुशकिस्मती पासनि सां। जे बारे में जी। वॾो बाख़बर हुयो। सही। उनखे ईअं न पियो चई सघिजे त हू रुगो शाइर हुयो ऐं हुनखे मूसीक़ी जी ख़बर कोन हुई, पर हुनखे इहो बि न पियो चई सघे त हू आर्टिस्ट या आर्ट जे बारे में हुनखे का ॼाण कोन हुई। दादू जे कंहिं बि ड्राइंग टीचर खां पुछी वठंदो त हुन सां हुनजो कीअं रिलेशनशिप हुयो। त हीअ उस्ताद बुखारीअ सां असांजो हिकिड़ो रिलेशनशिप ईअं जुड़ियो, पर उन खां वधीक त ईअं हाणे ज़ाती तालुक में त कंहिंसां बि थो पियो जुड़ी सघे। मां कंहिंखे हाजी चवां उहो मूंखे ज़वार चवे, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। उस्ताद बुखारी सर माज़रतन ऐं थोरो ब्रेक जी तरफ़ वधणु चाहींदमि, उन खां पोइ पाण हितां खां ई स्टार्ट कंदासीं। हालांकि मूं चाहियो न पिए त तव्हांखे इंटरप्ट आऊं करियां, पर प्रोग्राम जे तहत मां हिनखे वॾे पैमाने ते बर्दाश्त ऐं असां शागिर्द आहियूं त असां इजाज़त वठी पोइ अॻियां वधंदासीं। नंढो ब्रेक आहे नाज़रीन, अवां काॾे न वञिजो, न्यूज़ ब्रेक आहे, वरी जल्दी सां वापसि अचूं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। न्यूज़ ब्रेक हुयो, थोरो वक़्तु न्यूज़ खे ॾियो, वरी पोइ पंहिंजे प्रोग्राम में हाज़िर आहियूं। सो अव्हां असां सां कनेक्टेड हूंदा आहियो, ॾाढो सुठो लॻंदो आहे। हींअर फ़ोन कॉल ते असां सां केरु कनेक्टेड आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मैं चैन मारी इन साहिल को सिर सोना तेरा यार खपे, जे न देनी सरकार न दे मेरे को दिल ते भी दिलदार खपे, जे दिलदार कान दुखेरा भावी त प्यारा तेरा प्यार खपे, सब ॻाल्हियां उस्ताद सचा गुंद खोल रुगो दीदार खपे। सिंध जे महबूब चैनल मेहरान टीवी जे प्रोग्राम सुबुह मेहरान में सुबुह मेहरान जी होस्ट शहज़ादी ताहिरा जोयो संदसि टीम ऐं मेहनी ॾिसंदड़ साथियुनि खे दिलि जे गहराइनि सां जीअं में जाईंदे सिक भरे प्यार ऐं पंहिंजाइप जो सलाम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम मौला अली मदद, तव्हांजी महिरबानी। तव्हां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? जी हिम्मत की सकीन इस्लाम दादू। तव्हांखे भलीकार चऊं था दिलि जी गहराइनि सां। अॼु उस्ताद बुखारी जी वरसी आहे ऐं पूरो प्रोग्राम उस्ताद बुखारी खे असां कोशिशि कयूं पिया त पंहिंजे लफ़्ज़नि जे ज़रिए उन्हनि खे भेटा पेश करियूं, ऐं रागी बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन खां अलावा ॻाल्हि ॿोल हले पई उस्ताद बुखारी जे हवाले सां, ऐं चाहींदसि त अव्हां पिणु पंहिंजे लफ़्ज़नि में उन्हनि खे ख़राज तहसीन पेश करियो। जी बिल्कुलु, ॾाढो सुठो लॻो। ऐं अवार्ड जेका चॉइस आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे। अॼु जेके ॿई अहम शख़्सियतूं मौजूदु आहिनि अव्हांजे प्रोग्राम में, हिकु त उस्ताद बुखारी खे ॻाइण वारो ऐं ॿियो उस्ताद बुखारी खे चाहण वारो, असां ॿिन्ही खे वेलकम चवंदासीं ऐं असां ॿिन्ही सां बि कचहरी करणु चाहींदासीं। महिरबानी महिरबानी तव्हांजी। तव्हां प्रोग्राम में शामिल थिया, प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था। आर्ट जी 4 सिन्फ़ुनि ते अव्हां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुयो, ऐं चाहींदसि त प्लीज़ तव्हां कंटिन्यू करियो। ॾिसो, उन आर्ट जूं जेके सिन्फ़ूं आहिनि न, समाज में जेसीं ताईं आर्टिस्ट किरदारु अदा नथा कनि जी, तेसि ताईं समाज में चङाई जो पैदा थियण ई नामुमकिन आहे। नामुमकिन आहे चई रहियो आहे। लेनिन सां गॾु लेवन किंडिंस्की हुयो, पहिरें फ्रांस रिवोल्यूशन में गस्टाव कोर्बे हुयो, गोया आहे, दुमियरा, एॾा वॾा वॾा आर्टिस्ट आहिनि जिन बुनियादी तौर ते सियासतदाननि खे, अदीबनि खे, शाइरनि खे हिकिड़ी क़ौमी हस्तीअ खे उतां करण जे लाइ रस्तो दग फराम कयो त हीअं कमु थींदो। त सिंध सां बि साॻियो मसइलो आहे। असांजो सिंधी समाज समाज खे बहितर करण वारनि खे चवंदो मंगणहार, मिरासी। हाणे पहिरियों त सॼे सिंधी समाज खे इहो रवैयो तब्दील करणो पवंदो त जेके माण्हू पंहिंजी किर्त मां कमाए खाइनि पीअनि था, पेनूं न आहिनि, जेके माण्हू तव्हांजे पंहिंजो दहशतगर्दी, भतेखोरी, गुंडागर्दी, चोरी, लालच ते नथा कमाइनि, बल्कि पंहिंजो पोरियो करे कमकार करे अॻिते वधनि था, उन्हनि जे बारे में रवैयो तब्दील करणो पवंदो। बिल्कुलु। त बुनियादी तौर ते माना सॼे सिंधी समाज खे आर्ट जे बारे में रवैयो तब्दील करणो पवंदो। चइनी जे बारे में, मूसीक़ी जे बारे में बि, फाइन आर्ट जे बारे में बि, जोमेर जे बारे में बि, ऐं प्लस में अदब जे बारे में, चइनी बारे में रवैयो तब्दील करणो पवंदो। उहे माण्हू सियासी धारा जो हिसो थींदा ऐं लाज़मी तौर ते सिंध पंहिंजी ॿीहर हस्तीअ ॾांहुं पंहिंजो बबो भामी निकिरंदी। अॼु जा जेके मसइला आहिनि, जेके वॾे वॾो मसइलो आहे पाणी। हाणे उते जेके तव्हां उस्ताद बुखारीअ जो शेर आहे, मुंहिंजे कौसर ते तो बंदि ॿधे शैतान ख़ुदा,
हाणे जेको धरती सरती जी ॻाल्हि अवां बि कई, सॼी सिंध बि चवे थी, त हिन जी जेका चौथी सिट आहे उन में उस्ताद बुखारी थो चवे त महबूब तो सवाइ जीरो रहिजी वेंदुसि, पर सिंध को सवाइ जीरो रहणु मुमकिन कोन्हे को। त उस्ताद बुखारी पंहिंजे सॼे रवैयनि में, पंहिंजे सॼे ख़्याल में, पंहिंजे सॼे फ़िक्र में सरतीअ खे मोतबर सम्झे थो, सरतीअ खे वक़्ती सम्झे थो, पर धरतीअ खे मुस्तक़िल हमेशह क़ाइमु सम्झे थो। जीअं बाजे में सुर आहे न, पा क़ाइमु सुर आहे, त इहो सम्झो त धरती क़ाइमु आहे, ऐं धरतीअ सां ई सकाफ़त, ऐं धरतीअ सां ई आर्ट, धरतीअ सां ई सॼा वहिंवार क़ाइमु रहनि था। सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे ऐं वधीक ॻाल्हि ॿोल जे हिन सिलसिले खे ज़रूरु जारी रखंदासीं। ऐं चाहींदसि त उस्ताद खां असां कुझु ॿुधूं। उस्ताद असां वटि बि मौजूदु आहिनि, जी छा ॿुधाईंदव? जी तुझो शैतान थो कौसर ते बधे बंद खुदा, मुझो फिरदौस बयाबान ऐं बर थी वेंदो। सिंध आसाह बिना साह न जी सघबो, ओ मुंहिंजा महबूब सवा तुंहिंजे गुज़र थी वेंदो। मञा थो देस दिल खे न सघे रत जी ज़रूरत आ, मञा थो देस दिल खे न सघे रत जी ज़रूरत आ, मगर रत खे वरी भाॼी, मगर रत खे वरी भाॼी, ओ गभे भत जी ज़रूरत आ, मञा थो देस दिल खे न सघे रत जी ज़रूरत आ, मञा थो देस दिल खे न सघे रत जी ज़रूरत आ। भजी पई चेल पर मारीअ जी पर चोटी चिथी नाहे, भजी पई चेल पर मारीअ जी पर चोटी चिथी नाहे, अञा हिन नाग खे लत जे मथां लत जी ज़रूरत आ, अञा हिन नाग खे लत जे मथां लत जी ज़रूरत आ, मगर रत खे वरी भाॼी, मगर रत खे वरी भाॼी, गभे भत जी ज़रूरत आ, मञा थो देस दिल खे न सघे रत जी ज़रूरत आ, मञा थो देस दिल खे न सघे रत जी ज़रूरत आ। लटाशो मेरड़ो सिंधुअ जो पाणी पिया असांखे ॾियो, लटाशो मेरड़ो सिंधुअ जो पाणी पिया असांखे ॾियो, असां काथे पुकारियो आ त शरबत जी
ज़रूरत आ असां काथे पुकारियो आ त शरबत जी ज़रूरत आ मञा थो देस दिल खे न सघेरत जी ज़रूरत आ मञा थो देस दिल खे न सघेरत जी ज़रूरत आ सिंध ऐं सिंधियुनि जी छो तस्बीह पियो सोरी पुछनि था सिंध ऐं सिंधियुनि जी जो तस्बीह पियो सोरी चयुमि हाणे पछाड़ी आ इबादत जी ज़रूरत आ चयुमि हाणे पछाड़ी आ इबादत जी ज़रूरत आ मञा थो देस दिल खे न सघेरत जी ज़रूरत आ मञा थो देस दिल खे न सघेरत जी ज़रूरत आ बुखारी सिंध ऐं सिंधी सदा सिंधू नदी दाइम बुखारी सिंध ऐं सिंधी सदा सिंधू नदी दाइम न हूरन जी न कौसर जी न हूरन जी न कौसर जी न जन्नत जी ज़रूरत आ न हूरन जी न कौसर जी न जन्नत जी ज़रूरत आ मञा थो देस दिल खे न सघेरत जी ज़रूरत आ मञा थो देस दिल खे न सघेरत जी ज़रूरत आ कमाल खूबसूरत खूबसूरत बेहद खूबसूरत चूंड तमामु सुठी आहे तमामु खूबसूरत चूंड आहे तव्हांजी असां वटि लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कंदासीं प्रोग्राम में हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मजी ताहिरा आरिफ जानवीर पर मटियारी का अदा आरिफ के दिल जी गहराई सां भलीकार चवां थी कीअं आहियो भाउ ठीकु आहियो ख़ुशि आहियो अजी अल्हम्दुलिल्लाह सभ खां बहितर त तव्हांखे ॾहनि ॾींहंनि खां पोइ जी स्क्रीन ते ॾिसो थो प्रोग्राम जे तमामु बहितरीन हली रहिया बुखारी जो ऐं साईं जिन जे ॿुधाए रहिया आहिनि त असां नौजवान तबिके में माना एतिरी शइ अवेल सॼे जुर्मराम जे माना माहौल मां वधीक मिले थी अदा आरिफ तव्हांजी महिरबानी ऐं जॾहिं बि तव्हां कॉल कंदा आहियो ॾाढो एप्रिशिएट कंदा आहियो प्रोग्राम जी तमामु साराह कंदा आहियो सुठो लॻंदो आहे मूंखे तव्हां असांजा रेगुलर कॉलर बि आहियो प्रोग्राम खे ऐं मेहरान टेलीविज़न खे चाह सां ॾिसंदा आहियो महिरबानी तव्हां अॼु बि कॉल कई प्रोग्राम में तव्हां असांखे यादि कयो प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था असां ऐं असां वटि जेके असांजा आयल मौज़िज़ महिमान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो असां अॻियां वधाईंदासीं हिकिड़ो क़दम अॻियां वधाईंदे हिकु दफ़ो ॿीहर चाहींदसि त इंट्रोडक्शन बि कराईंदी हलां थी सघे थो त काफ़ी असांजा ॾिसंदड़ हिन वक़्तु तव्हां टेलीविज़न स्क्रीन ते हिन वक़्तु प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो असां वटि डॉक्टर फ़तह दाऊद पुटु साहिबु मौजूदु आहिनि वाइस चांसलर आहिनि पाण आर्ट एंड कल्चर यूनिवर्सिटी जा कंहिं बि तारीफ़ जा पाण मोहताज कोन आहिनि बहितरीन आर्टिस्ट आहिनि उनखां अलावा असां वटि तमामु ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक मौजूदु आहिनि ग़ुलाम शबीर शाहाणी साहिबु जिन तमामु घणो अरसो राग जी दुनिया खे ॾिनो आहे ख़ूबसूरत संदन आवाज़ आहे ऐं जेकॾहिं मां ईअं चवां त उस्ताद बुखारी जा पाण हाफ़िज़ आहिनि त ईअं चवणु ग़लति कोन रहंदो उस्ताद बुखारी खे जेतिरो हिननि ॻायो आहे जहिड़ी चाह सां ॻायो आहे त हिननि पंहिंजो मक़ाम पंहिंजो मर्तबो यकीनन हिकिड़ो उहो मर्तबो बणायो आहे अॼु 32वीं वरसी आहे शेख हयाज़ जी न उस्ताद बुखारी जी माज़रत ख़्वाह आहियां
उस्ताद बुखारी जी 32वीं वरसी आहे। 32 सालनि खां पोइ बि अॼु असां नौजवान उन्हनि खे यादि कयूं था त यकीन उन्हनि जो को कमु आहे ऐं उन कम जे ज़रिए असां उन्हनि खे यादि कयूं था। सर, अव्हां खां पुछणु चाहींदसि, अव्हां ॻाल्हि कई त उन्हनि सां जेका गहरी कनेक्टिविटी अव्हां जी रही आहे, हिकिड़ो गहरो तालुक़ु रहियो आहे, शख़्सियतनि उन्हनि खे अव्हां कीअं ॾिठो, आम ज़िंदगी में उस्ताद बुखारी खे अव्हां कीअं ॾिठो? ॾिसो, उस्ताद बुखारी जॾहिं पाण पहिरीं ॻाल्हि कईसीं न, धरती, सकाफ़त जी ऐं पोरियत, त उस्ताद बुखारी जीअं त सॼो हुन पंहिंजो धरती, सकाफ़त ऐं पोरियतनि जे बारे में ज़िक्र कयो आहे त माण्हुनि खे हुनजे मनफ़ी पहलुअनि खे ॻोल्हण में के साल लॻंदा। को सफ़ा किरोधी, साड़ सड़ियो, हासिद माण्हू बेहूंदा ज़रूरु, या खोड़ माण्हू आहिनि जेको तकाबुली कंपेरेटिव स्टडी बि कंदा आहिनि, अहिड़ा बि माण्हू हूंदा। हा, बिल्कुलु बिल्कुलु, नो डाउट। अहिड़ी जी का ज़रूरत कोन्हे का, इन जी का ज़रूरत कोन आहे, बिल्कुलु। त उन हवाले सां उहो हिकिड़ो उन सतह ते पहुतल माण्हू हो, माणपे जी सतह ते पहुतल माण्हू हुयो। उनखे इंसान, अशरफुल मखलूकात, ॿिया सभई जुबा पाराइण जी ज़रूरत ई कोन्हे का, छो त उनजो जेको पंहिंजो ज़माने मकान आहे, जंहिं ज़माने मकान में हू हुयो। मिसाल तौरु 70 जे ॾहाके में जेकर वञूं था त उनजी शाइरी उन तहत आहे। जेकर 71-72 में पाणीअ जूं ॿोॾूं आयूं आहिनि त उन ते उनजी लाजवाब शाइरी आहे। जेकॾहिं ज़ियालक जी मार्शल आहे त उन हवाले सां उनजी कमाल शाइरी आहे। पर हिकिड़ो कंटिन्यूटी ॿी जेका प्यार मोहबत सूहं जी शाइरी आहे, उहा त उनजी कंटिन्यूटी हिकिड़ो वर्क हूंदो आहे क्रिएटिव आर्टिस्ट जो जारी रहियो आहे। पर ॿिए पासे खां हर हालतुनि ते हुन पंहिंजो राय, मौक़ुफ़, फ़िक्र रखियो आहे। त हू माणपे जे क़दरुनि ते पूरो लहंदड़ माण्हू हुयो। हाणे ॿी ॻाल्हि त कंहिं बि माणपे ते पूरे लहंदड़ माण्हू जो फ़ैसिलो 5 ॾींहंनि में, 5 महीननि में, 5 सालनि में न कबो आहे। मुमकिन ई न आहे। उनखे घटि में घटि 5 ॾहाका त इंतज़ारु कजे। यकीनन कुझु माण्हुनि खे जीरो रखण जे लाइ सरकारी मशीनरी अरबे लखे करोड़ रुपया ॾींदी आहे। कुझु माण्हुनि खे जीरो रखण लाइ माण्हू लाबियूं ठाहे पंहिंजा पैसा, चंदा, भत्ता कठा करे उन्हनि खे जीरो रखंदा आहिनि। हा, लॉबिस्ट आहे, बिल्कुलु बिल्कुलु। मां अव्हांखे इहो ज़बरदस्त हिकिड़ी एज़ाज़ जी ॻाल्हि थो ॿुधायां त असां शाह अब्दुल लतीफ़ खे बुज़ुर्ग माण्हू ठाहे छॾियो। त हाणे सिंध जो माण्हुनि जो माण्हू, इनकलाबी माण्हू शेख अयाज़ त आहे ई आहे। पर जो त तव्हां बार बार शेख अयाज़ जो ज़िक्र था करो, छाकाणि त ॿिन्हिनि जो जेकॾहिं असां वज़न चेक कयूं था त शेख अयाज़ जिथे बेमिसाल शाइर आहे, उस्ताद बुखारी बि बेमिसाल शाइर आहे। का बि ताराज़ी आहे ई कोन्हनि जो मां किन माण्हुनि खे वेही करे तोरिया। मां उन्हनि जे ज़मान मकान में वाक़ुफ़ ई न आहियां। मां इहो त पियो चवां त उस्ताद बुखारी जी हा 20 ऐं 21वीं सदीअ जो जी हा धरती, सकाफ़त ऐं पोरियत माण्हुनि जो शाइर। 50 साल खां पोइ अॼु खां ॾहूण ते वधीक माण्हुनि जो शाइर थींदो। जीअं ई हुन ते खोज थींदी, जीअं ई हुन ते खाहोड़ थींदी, जीअं ई हुन ते तहक़ीक़ थींदी, जीअं हुनजे उन्हनि शेरनि खे माण्हू सम्झी करे अॻिते निकिरणु चाहींदा त उनखे ख़बर पवंदी त उस्ताद बुखारीअ छा इन मौज़ू ते बि लिखियो आहे, इन ॻाल्हि ते बि लिखियो आहे। ऐं उहे लफ़्ज़ जेके हाणे तव्हांखे मूंखे चवण बि नथा अचनि, उहे लफ़्ज़ जेके असांजे टेक्स्ट बुक बोर्ड जे किताबनि खां गुम थींदा था वञनि, उहे लफ़्ज़ जेके मीडिया जे थ्रू, हाणे मिसाल तौरु जीअं पाण चऊं था इश्क पराओ लफ़्ज़ आहे, प्यार पराओ लफ़्ज़ आहे, मोहबत पराओ लफ़्ज़ आहे, लव पराओ लफ़्ज़ आहे, पर पंहिंजो लफ़्ज़ त नीह आहे न। नीह आहे। डॉक्टर साहब माज़रतन चवणो पवे पियो, बुखारी जे किताबनि में, दास्ताननि में मिलंदा त 50 साल, 60 साल, 75 साल वक़्तु ज़माने मकान फ़ैसिलो कंदो त उस्ताद बुखारी पंहिंजो रत सत सघ जेको बि सिंध जे धरती मां पैदा थियल भट ऐं गभो उहो खाई उन छा धरतीअ खे मोटाए ॾेई वियो, माण्हू उन तरीक़े सां यादि कंदो। सही, बिल्कुलु। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त का तराज़ी कोन आहे, कोन था तोरे सघूं। हर माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी वैल्यू हूंदी आहे, हर इंसान जी हिकिड़ी पंहिंजी वर्थ हूंदी आहे। नाज़रीन, वधीक प्रोग्राम खे असां अॻियां वधायूं था, पर वक़्तु थी वियो आहे साईअ जो, ब्रेक जी तरफ़ वधूं था। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
सभिनी ॾिसंदड़नि खे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं नंढो ब्रेक हुयो, वापसि अची चुका आहियूं। ख़ूबसूरत प्रोग्राम आहे। प्रोग्राम में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवंदा आहियूं। ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं असां प्रोग्राम करे रहिया हूंदा आहियूं ऐं तव्हांजूं फ़ोन कॉल्स ईंदियूं आहिनि त कोशिशि हूंदी आहे त तव्हांखे शामिलु करे सघूं, पर कॾहिं कॾहिं तव्हांजी फ़ोन कॉल बि कटिजी वेंदी आहे। प्रोग्राम खे पोइ अॻियां वधाइणो पवंदो आहे। मूं चाहियो पिए त असां वटि हिकिड़ो क्लिप आहे हिकु मुशाइर जो, जंहिंमें उस्ताद बुखारी पाण शाइरी पढ़ी रहिया आहिनि। उहो असां क्लिप हलाइणु चाहींदासीं, सो तव्हां उहो ॿुधो ऐं पोइ असां पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू करियूं था। तिड़के जे हथां समुंड सुके नामुमकिन। वाह साईं वाह। तिड़के जे हथां समुंड सुके नामुमकिन। ककरनि जे अॻियां कोह डुके नामुमकिन। वाह साईं वाह। तिड़के जे हथां समुंड सुके नामुमकिन। ककरनि जे अॻियां कोह डुके नामुमकिन। तारीख़ करे कूक चयो हिक हिक खे नाहक जे अॻियां हक़ झुके नामुमकिन। वाह साईं वाह। वाह साईं वाह। अगियार सां इकरार इहो कीअं थींदो ऐं यार खां इनकार इहो कीअं थींदो। उस्ताद बुखारी खे खणी दफ़न करियो धरतीअ खां मगरदार इहो कीअं थींदो। अगियार सां इकरार इहो कीअं थींदो। सही आराह में आलान इहा अणथियणी ऐं सोन में काराण इहा अणथियणी। जंहिं वक़्तु सॼे सच ऐं बुखारी भुणके त छा लाइ ऐं छा कान इहा अणथियणी। मुख तारीख़ पुछे थी त किथे बीठो हां। मुख तारीख़ पुछे थी त किथे बीठो हां। ज़िंदगी मौत बेवाटो आहे उते बीठो आहे। मुख तारीख़ पुछे थी त किथे बीठो हां। ज़िंदगी मौत बेवाटो आहे उते बीठो हां। वाह भुणकियो त इहो मोड़ भयानक हटी वञे। वाह भुणकियो त इहो मोड़ भयानक हटी वञ। छो हटां करोड़नि सां कथे बीठो आहियां। वाह भुणकियो त इहो मोड़ भयानक हटी वञ। छो हटां करोड़नि सां कथे बीठो आहियां। मूंखे डंगीन थियूं ही समुंड जूं लहरूं हर। वाह साईं वाह। मूंखे डंगीन थियूं ही समुंड जूं मूंखे डंगीन थियूं ही समुंड जूं लहरूं हर हर, पर मां त हालार जे चोटीअ ते मथे बीठो आहियां। छो तूं हालार जे चोटीअ तां बीठो शाइर। फिक्र तरकश में सथे फिक्र तरकश में सथे बैत कशे बीठो आहियां। कंहिंते ही तीर तिखा शेर कशी थो आख़िर। कंहिंते ही तीर तिखा शेर कशी थो। ओ इहो रात जो राकाश तके बीठो जे फिरिश्तो आहे त झुकंदो। जो ख़ुदा आहे त झुकंदुसि। जो अचे थो सो ख़ुदा न आहे झुके बीठो हां। जो अचे थो सो ख़ुदा न आहे झुके बीठो हां। लोग समझे तो बुखारी जे हथनि में आहे कलम। आख़िरी शइ लोग समझे तो बुखारी हथन में आ कलम। आऊं अब्बास अलम चक में झले बीठो। आऊं अब्बास अलम चक में झले बीठो हां। मुख तारीख़ पुछे थी त किथे बीठो हां। ज़िंदगी मौत बेवाटो आहे उते बीठो। नाज़रीन, ॾाढो ख़ूबसूरत क्लिप यकीनन अव्हांखे बि वणियो हूंदो। उस्ताद बुखारी जी शाइरी, उस्ताद बुखारी जी ज़ुबानी, उस्ताद बुखारी जे अंदाज़ में अव्हां ॿुधी। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। असां वटि उस्ताद गुलाम शबीर मौजूदु आहिनि ऐं संदन खे बि तमामु घणी शाइरी हिफ़्ज़ थियल आहे उस्ताद बुखारी जी। अव्हां खां असां शाइरी ॿुधणु चाहींदासीं। न ज़ुबानी मूं चाहियो पिए कुझु बेत तव्हां ॿुधायो। असांजी सराइकी शाइरी सराइकी जो पासो जेको आहे सो हिकिड़ो किताबु आहे उस्ताद जो तड़ तड़ ते ॾियां ॻाल्हियां। तड़ तड़ ते ॻाल्हियां जी। त उहो मूं पासो उनखे थोरो खयो। सराइकी जो पासो घटि हो उस्ताद खे त इहा पहिरियों त ख़बर न हुई का सराइकी शाइरी बि उस्ताद जी आहे। ऐं उस्ताद जी पंहिंजी मादरी जेका ज़ुबान बि आहे उहा बि सराइकी। घर में बि इहा ई ॻाल्हाईंदा आहिनि। उस्ताद सां कचहरियूं असां जूं रहियूं ऐं संदन शफ़क़त जो असां ते बि हथु रहियो। त उस्ताद चए थो त पीर फ़क़ीर दी ॿी ॻाल्हि आहे। पीर फ़क़ीर दी ॿी ॻाल्हि आहे पर यार दे पार दी ॿी ॻाल्हि आहे। ईद बारात दी ॿी ॻाल्हि आहे पर वसल दे वार दी ॿी ॻाल्हि आहे। कान बंदूक दी ॿी ॻाल्हि आहे
पर यार दे यार दी ॿी ॻाल्हि बार घणे उस्ताद बुखारी पर बिरह दे बार दी ॿी ॻाल्हि मेरे झोल च सेले कंडे हन तैं फिरका फेर च फूल किते मेरे पीले नीले ख्याल मटा तैं गाढ़े लाल गटूल किते बेचैन बुखारी दे गुफ्ते तैं कुर्ब च यार कबूल किते या चए थो त आड़ा में आलाण या अणथियणी ऐं सोन में काराण इहा अणथियणी जंहिं वक़्तु सॼे सिंध ऐं बुखारी भुणके छालाए ऐं छाकाण इहा अणथियणी कंवल गुल मां कोको न थींदो न थींदो बुखारी खां दोखो न थींदो न थींदो मल्हाए न जो थञ जी जल जी लोको अहिड़ो को बि थोको न थींदो न थींदो। वाह वाह ज़बरदस्त। अव्हांखे कीअं चाह पैदा थियो त उस्ताद बुखारी खे पढ़णो आहे, उस्ताद बुखारी खे हिफ़्ज़ करणो आहे, उस्ताद बुखारी खे ॻाइणो आहे? हाणे असल में छा आहे त उस्ताद सां मुलाक़ात खे तक़रीबन 80 खां वठी उस्ताद सां मुलाक़ात हुई 80 जे दौर में 2-3 साल छो त उस्ताद जो नालो उन ज़माने में हलियो पिए मंज़ूर सखीरानी साहिब उनखे तमामु सुठो पिए ॻायो। असां बि चाहियो त उस्ताद सां मिलूं पोइ हुते मां बि उस्ताद सां जी मुलाक़ात कईसूं चयो साईं तव्हांजी शाइरी खपे। उन ज़माने में अञा मूं रेडियो ते बि असांजो अचणु कोन्हे थियो उन दौर जी ॻाल्हि आहे। पोइ बाक़ाइदा 1984 खां जेको आहे सो रेडियो हैदराबाद तां जेको आहे मूं शुरूआत कई बाक़ाइदा फनकार जी सिंगर जी हैसियत सां। सही। पोइ उन ज़माने में काफ़ी सारियूं माना गाना मुंहिंजा रिकॉर्ड थिया जंहिंमें आरफाना बोला ॿिया हुआ। पोइ उते असांजो नसीर मिर्ज़ा साहिबु उन ज़माने में प्रोड्यूसर हो। सही सही। उस्ताद बुखारी बि जॾहिं हिते ईंदो हो त रेडियो ते बि हू वेंदो हो। उते नसीर साहिबु हुनखे चयोसीं गुलाम शबीर शाहणी हेॾां दादू जेको आहे ॾाढो सुठो फ़नकार आहे नौजवान ऐं चई यार पोइ इहो कहिड़ो फ़नकार आहे जेको मूंसां जी उहो पहिरीं पुराणी मुलाक़ात उस्ताद खे यादि न हुई मूंसां मिलियो न आहे। हाणे पोइ शाइरी बि उस्ताद छॾे जी जॾहिं बि अचे हिनखे चइजो मूंसां ज़रूरु मिले। सही। पोइ उन ज़माने खां पोइ 84 खां पोइ उस्ताद सां मुलाक़ातूं थियूं। पोइ हुनजो असां ते महिरबानी शफ़क़त जो हथु रहियो ऐं शाइरी जेका असांखे मिलंदी उहो ॾींदो। ज़बरदस्त ज़बरदस्त। अव्हां खां कलाम ॿुधणु चाहींदासीं हाणे छा चॉइस आहे छा ॿुधाईंदो? ऐं ॿ ख़ूबसूरत गीत आहे उस्ताद जो तमामु मशहूरु बि आहे मूं काफ़ी दफ़ा ॻायो आहे जी। ऐं हिकु मौत मोए जो भउ सुहिणा जो तो मां नथो थिए ड्रौ सुहिणा। तकड़ा आयई तकड़ा वेंदई के दम दिल बर टिक दम दम नाल गुज़र गया हिकड़े 4 पहर पर टिक चौं पहरा चूं चाह न ढापे जुमा छन छर टिक हफ्ते महीने हान भरी सी साल सरासर टिक साल बि सोना सिक न लासी जेतर जीवण ते तर टिक मरब वञा उस्ताद बुखारी तब ताईं महशर टिक हिक मौत मोए जो भो सोना ॿियो तो मां नथो थिए ढो सोना हिक मौत मोए जो भो सोना ॿियो तो मां नथो
सुहिणा ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा हिकु मौत मोए जो भो सुहिणा ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा हिकु मौत मोए जो भो सुहिणा ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा तुझी ड्रोड़ी ड्रोड़ी वाग वठां तोखे चंबड़ी तुंहिंजा चाह चुमा तुझी ड्रोड़ी ड्रोड़ी वाग वठां तोखे चंबड़ी तुंहिंजा चाह चुमा इहे बहकियूं ॻाल्हियूं बख़्श कजां मूंखे मोहबत जो आहे मो सुहिणा इहे बहकियूं ॻाल्हियूं बख़्श कजां मूंखे मोहबत जो आहे मो सुहिणा हिकु मौत मोए जो भो सुहिणा ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा उम्र में जानी छा जीअं दुसि कमकार कंदुसि या प्यार कंदुसि हिकु उम्र में जानी छा जीअं दुसि कमकार कंदुसि या प्यार कंदुसि छा खिलंदुसि तो सां छा मिलंदुसि मूंखे उमरियूं हुजनि हा सौ सुहिणा छा खिलंदुसि तो सां छा मिलंदुसि मूंखे उमरियूं हुजनि हा सौ सुहिणा हिकु मौत मोए जो भो सुहिणा ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा तो काण सिकां कोठी सिकणो तो सां गरुआ समझी रोवणो तो काण सिकां कोठी सिकणो तो सां गरुआ समझी रोवणो तो लाए रुला चई थो रुलणो जेको चवणो हुजे सो चओ सुहिणा तो लाए रुला चई थो रुलणो जेको चवणो हुजे सो चओ सुहिणा हिकु मौत मोए जो भो सुहिणा ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा उस्ताद जा अज़ खुद नेण भिगा तू छो थोड़ी वेण तिखा उस्ताद जा अज़ खुद नेण भिगा तू छो थोड़ी वेण तिखा जेके माण्हू अज़ खुद मेण मिठा से किथ था सहन एॾो तो सुहिणा जेके माण्हू
लफ़्ज़ ख़ुदि मेण मिठा से किथ था सहन एॾो तो सुहिणा से किथ था सहन एॾो तो सुहिणा से किथ था सहन एॾो तो सुहिणा हिकु मौत मुए जो हो सुहिणा ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा हिकु मौत मुए जो हो सुहिणा ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा। खूबसूरत खूबसूरत तमामु खूबसूरत आवाज़ ऐं खूबसूरत शाइरी। इहा शाइरी मां भायां थी सर्दीअ जे लाइ आहे, ईअं आहे सर? ईअं ई आहे जी। ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं, नंढड़ो ब्रेक आहे नाज़रीन, कारे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरा। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था। अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में वक़्तु पुॼाइण जी तरफ़ आहे, तमामु घटि असां वटि टाइम आहे, सो मां चाहींदसि त आयल जेके असांजा मौज़ूज़ महिमान आहिनि उन्हनि खां वेंदे वेंदे असां नियापो वठूं। सो अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां ओवरऑल तव्हांजो छा नियापो ॾियो ऐं तव्हांजो फीडबैक बि हूंदो त असांखे तमामु सुठो लॻंदो। ॾिसो, असांजो उस्ताद बुखारीअ जे हवाले सां ई को माण्हुनि खे हूंदो नियापो हूंदो, छो अॼु ॾींहुं बि हुनजो। हा हा, त उन में इहो आहे त उस्ताद बुखारी जे हवाले सां असां उनखे ई सहारो सम्झंदे माण्हुनि खे गुज़ारिश कंदासीं त उहे ईमानदार थियनि, सचार थियनि ऐं पंहिंजो पाण में अहलियत खे पैदा कनि। इहे टे शयूं आहिनि जंहिं बि क़ौम जे फ़र्दनि में मौजूदु थींदियूं उहा क़ौम पस्तीअ में न वेंदी, उहा क़ौम हमेशह पंहिंजी हस्ती ऐं मस्तीअ में उतां ई हूंदी। इहो उस्ताद बुखारी जो बि मैसेज आहे ऐं समाज जे सरगर्म हर माण्हू जो मैसेज इहो आहे त सभिनी माण्हुनि खे पंहिंजे वतन सां ऐं पंहिंजे वतन जे आम ख़ल्क़ ऐं माण्हुनि सां गॾिजी बीहणु घुरिजे। बहितरीन बहितरीन, तमामु ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। गुलाम शबीर साहब जिन खां बि असां वठंदासीं। उस्ताद साहब तव्हां छा मैसेज ॾींदव? असल में साईं जन जी ॻाल्हि कई त इहो ई मैसेज आहे जीअं उस्ताद बि ॾिनो आहे त हिकु त पंहिंजी क़ौम जे लाइ जीअणु, पंहिंजे क़ौम जे लाइ सुठो सोचणु, धरती जे लाइ सुठो सोचणु ऐं मोहबत विरहाइणु, मोहबत वंडणु, सभ सां सभु कंहिंसां प्यार सां पेश अचणु ऐं उस्ताद जी शाइरी खे ॿुधी करे उन ते अमल दरामद करणु, इहो असां पैगाम ॾींदासीं त जीअं उस्ताद क़ौम खे जाॻायो आहे ऐं ॿधी जो हुन जेको आहे सो इज़हार कयो आहे। बहितरीन बहितरीन। उस्ताद बुखारी जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं था, हर पासे खे जेकॾहिं असां टच करियूं था त नौजवाननि खे बि ॾाढो उत्साहे थो। उस्ताद बुखारी जी शाइरीअ में नौजवाननि जे लाइ बि उत्साह आहे, नौजवाननि जे लाइ बि चाह आहे, मोहबत आहे, प्यार आहे। ऐं प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते आहे, सो नाज़रीन हींअर मूंखे ऐं मुंहिंजनि तमामु जेके बि हिते साथी मौजूदु आहिनि, मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि, अल्लाह निगहबान। ऐं वेंदे वेंदे तव्हांजे लाइ असां हिकिड़ो गीत तोहफ़े तौरु पेश कंदासीं। आवाज़ु हूंदो गुलाम शबीर शाहाणी साहब जिन जो। जी मुझो नालो प्यार, मुझो नालो प्यार, मुझी ज़ात मोहब्बती, ओ तारो उस्ताद अथम सूंह भरियो संसार, असुल खां आधार अथम वॾो इश्क जो, केॾा नज़र नज़र में, केॾा नज़र नज़र में इज़हार थी वञनि था, इक़रार थी वञनि था, इनकार थी वञनि था। ओ केॾा नज़र नज़र में इज़हार थी वञनि था, इक़रार थी वञनि था, इनकार थी वञनि
केड़ा नजर नजर में। मोहब्बत मतीत माण्हू नफ़रत खणी उथी पिया। मोहब्बत मतीत माण्हू नफ़रत खणी उथी पिया। केॾा तकड़ पकड़ में, केॾा तकड़ पकड़ में तकरार थी वञनि था। केॾा नज़र नज़र में इज़हार थी वञनि था। तुझे ॾिना दिलासा मुझे रखियूं उमेदूं। तुझे ॾिना दिलासा मुझे रखियूं उमेदूं। दिल में सथे सथे से अंबार थी वञनि था। केॾा नज़र नज़र में इज़हार थी वञनि था। मूंखे त इश्क उस्ताद इंसान थो बणाए। मूंखे त इश्क उस्ताद इंसान थो बणाए। माण्हू घणा सुणा थो मुर्दार थी वञनि था। केॾा नज़र नज़र में इज़हार